अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनीनि जा कुझु सवाल अहिड़ा आहिनि जिन जो जवाबु मूंखे तफ़सील में ॾियणो थो पए ऐं मां एतिरो सारो टाइप करे एतिरो सारो लिखी एॾी डिटेल में उनजो जवाबु नथो ॾेई सघिजे, त मां सोचियो त बहितर इहो आहे त हिकिड़ी सवाल जवाब जी मां वीडियो ठाहे छॾियां। ऐं उनखां अलावा मां सोचां थी त आईंदा बि अगरि अहिड़ा के तफ़सीली सवाल हूंदा जिन जो जवाबु इलाही वॾो हुजे त मां कोशिशि कंदमि त तव्हांखे मां उनजो जवाबु कंहिं वीडियो में ॾियां। छो त हीअं सम्झाइणु आसानु आहे, लिखी करे सम्झाइणु एॾो आसानु कोन्हे। इन जे करे अॼु खां मां इहो डिसाइड कयो आहे त तव्हांजा जेके बि क्वेश्चन्स हूंदा उनजा जवाब मां लिखी करे ॾींदमि। त मां अॼु सभिनीनि जा सुवाल नोट करे वेठी आहियां ऐं मां तव्हांखे ॾिस जवाबु ॾींदमि। सभिनी खां पहिरियों हिकिड़ो कॉमन सुवालु जॾहिं खां मां रिलियूं ठाहिणु शुरू कयूं आहिनि, इलाही सारनि माण्हुनि पुछियो आहे, इन करे मां हिन में नाला मेंशन नथी कयां। हर को पुछे थो त रिलियुनि में केतिरा मीटर कपिड़ो लॻंदो आहे। मूंखे कॾहिं बि ख़बर न आहे, मां सवें रिलियूं सिबियूं आहिनि, मूंखे ख़बर न आहे त केतिरा मीटर कपिड़ो लॻंदो आहे। छो त मां कपिड़ो कॾहिं बि मीटर जे हिसाब सां न वरितो आहे। स्पेशली कट पीस वठंदी आहियां, थान मां कटाए बि वठंदी आहियां, मीटरनि जे हिसाब सां बि कॾहिं कॾहिं वरितो आहे, पर ईअं न आहे त मां उन मां प्रॉपर रिलियूं सिबियूं हुजनि। ठीकु आहे, मां ॿिए हिसाब कपिड़ो वठंदी आहियां, जिते मूंखे प्रिंट वणे, कलर वणे, डिज़ाइन वणे, मां वठंदी आहियां। मूंखे ख़बर आहे मां कुझु न कुझु ठाहींदमि, पोइ चाहे मुंहिंजो उन मां रिलियूं ठहनि, चाहे मुंहिंजा उन मां बैग्स आहिनि, कुशन कवर्स आहिनि, कुझु बि आहे उन मां ठही वेंदो आहे। त मां कॾहिं बि इहो हिसाबु न रखियो आहे त केतिरा मीटर कपिड़ो थो लॻे। सो मुंहिंजो इहो हूंदो आहे हाल त अगरि मां कंहिं रिलीअ लाइ कंहिं कॉम्बिनेशन में कपिड़ो वठी बि अचां त मां अंदाज़े सां इलाही सारो वठी ईंदी आहियां। मां चवंदी आहियां बची पवंदो त कमु अची वेंदो। सो बची पवंदो आहे त मुंहिंजे कंहिं न कंहिं ॿिए प्रोजेक्ट में लॻी वेंदो आहे। इन करे सॉरी, मां तव्हांखे बिल्कुलु सही अंदाज़ो नथी ॿुधाए सघां त केतिरा मीटर कपिड़ो आहे। सो इन बारे में अगरि तव्हां मूंखां पुछंदो बि त मूंखे बिल्कुलु बि अंदाज़ो न आहे। मां कॾहिं बि ईअं स्पेशली कपिड़ो वठी रिलीअ जे लाइ रिली न ठाही आहे, हमेशह मां कट पीसिस वठंदी आहियां। ॿियो इहो मूंखां बार बार पुछियो वियो आहे, काफ़ी सारनि माण्हुनि मैसेज करे बि, कमेंट्स में बि, त कपिड़ो किथां वठंदा आहियो। त कपिड़ो जेको मुंहिंजो घणे खां घणो कपिड़ो वरितलु आहे प्रिंटेड, ख़ासि तौर ते कट पीस, उहो मां रेशम गली हैदराबाद मां वठंदी आहियां। उते मथे बिल्कुलु मथे विच ते हलिया वञो रेशम गली जे, त हिकिड़ी घिटी आहे जंहिंमें मिठाइयूं, समोसा, पकोड़ा, इहे सभु शयूं ठहंदियूं हूंदियूं आहिनि। उन जे अंदरि घिटीअ में कंटिन्यू इलाही सारा कट पीस जा दुकान हुया। 2-3 सालनि खां मां उते वई बि न आहियां, इहो कपिड़ो मुंहिंजो पहिरियों जो वरितलु आहे, पर उते घिटी उहा कट पीस जी आहे। उते तोर जे हिसाब सां, किलो जे हिसाब सां कपिड़ा मिलंदा आहिनि। नंढा नंढा पीसिस हूंदा आहिनि, 300-350 रुपया किलो जे हिसाब सां, या अगरि वॾा हूंदा उते थान मां बि तव्हांखे किलो जे हिसाब सां ॾींदा। ॿियो मुंहिंजो स्पॉट आहे जेको मुंहिंजो मोस्ट फेवरेट बेस्ट स्पॉट कपिड़े जी ख़रीदारीअ जो, उहो आहे सुरहिया पधर मार्केट, लाड़काणो। ठीकु आहे, सो उते वैरायटी आहे कपिड़े जी, सन्हियूं पटियूं, वॾा वॾा वेकरा पट्टा, स्क्वायर्स जेतिरो रुमाल जी साइज़ जा, 1-1 मीटर, 1/2 मीटर, 1.5 मीटर, मुना मीटर, ऐं बिल्कुलु कटिंग्स बि मिलंदियूं आहिनि। यानी जेके फैक्ट्रीज़ में कपिड़ा था ठहनि, शयूं थियूं ठहनि, उन्हनि जूं कटिंग्स जेके निकिरनि थियूं उहे बि मिलंदियूं आहिनि। पोइ डिपेंड कंदो आहे केतिरे रुपए किलो, यानी कपिड़े जो साइज़ पीस केतिरो आहे, उन हिसाब सां क़ीमत में थोरो घणो फ़र्क़ु हूंदो आहे। उन खां अलावा कराची मां इलाही सारो कपिड़ो वरितो आहे। ग्लास टावर्स पूरी मार्केट आहे जंहिंमें रुगो इहो चादरूं ऐं रिलियूं ऐं क्विल्ट्स ऐं हंधनि जो सम्झो पूरो मार्केट आहे ग्लास टावर्स में हेठि। उतां मां इलाही दफ़ा सुठा सुठा प्रिंट, उहे मूंखे थाननि मां ई मिलिया। पोइ मां कंहिंजो मीटर वरितो, 2 मीटर वरिता, 1/2 मीटर वरितो, पंहिंजी पसंदि जे हिसाब सां मां उतां बि ख़रीदारी कई आहे। उन खां अलावा ही वीकली बाज़ारूं जेके हिते कराची में लॻनि थियूं, उन्हनि मां कट पीस, बसि मां तव्हांखे पंहिंजी हालति ॿुधायां कीअं हूंदी आहे। त जीअं तव्हां सोचो त कमे हुजे या ढगी हुजे, जंहिं पासे गाहु पियो हूंदो न ऑटोमेटिकली उन पासे हली वेंदी आहे। त मुंहिंजी इहा हालति हूंदी आहे, जंहिं पासे कट पीस हूंदा आहिनि मां उन पासे, मूंखे ईअं सम्झो त ॼण मूंखे ख़ुशबू अची वेंदी आहे कट पीस जी, त हिन पासे कट पीस न, हलो त हितां वठी अचूं। न कंदे बि कुझु न वठंदमि बि ज़रूरु मां 2-3 पीस वठी ईंदी आहियां। सो इहो आहे मुंहिंजो कपिड़ो वठण जो तरीक़ो। त हाणे तव्हां सोचो त इन में मूंखे अंदाज़ो ई नथो थिए त घणा मीटर आहियो। ठीकु आहे, सो डिफरेंट जायूं आहिनि, डिफरेंट स्पॉट्स आहिनि। मूंखे जितां बि को सुठो पीस मिलंदो आहे मां ज़रूरु वठंदी आहियां, मां मिस न कंदी आहियां। उन खां अलावा हा, मज़हर अली बार बार मूंखे पुछियो आहे ट्यूशन सेंटर जो। मज़हर अली, मां लास्ट फ्राइडे ते हिकिड़ो पूरो लाइव सेशन कयो हो, आवर प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटीज़।
ठीकु आहे। उन में मां डिटेल में जवाबु ॾेई चुकी आहियां त अगरि घर में ट्यूशन सेंटर खोलणो आहे त कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखिणो आहे। प्लीज़ मां रिपीट नथी करे सघां साॻा साॻा जवाब, त तव्हां उन वीडियो खे हिकु दफ़ो चेक करे वठो। ठीकु आहे। उनखां सवाइ मज़हर अली बार बार चए थो त रिली जेका आहे मशीन ते सिबी ॾेखारियो। हे जेके बि रिलियुनि जा मां वीडियोज़ शेयर कया आहिनि, जेके बि मां सेखारण जा तरीक़ा, इहे सभु मशीन ते ई सिबियल आहिनि। हाणे बाक़ी हाणे मशीन ते टुकड़ी रखी ट्रोपो ॾेई ॾेखारियां त इन जो त को फ़ाइदो कोन्हे। इहे वीडियोज़ अजायो वॾियूं थी वञनि, बोरिंग थी वञनि। ऐं जॾहिं ख़बर आहे हिकिड़ो सिधो ट्रोपियो, सिधो बखियो, सिधी सिलाई ॾियणी आहे ऐं मां केॾी तफ़सील में सम्झाईंदी आहियां, त मुंहिंजे ख़्याल में त उहो टुकड़ियुनि खे ट्रोपा ॾेई ॾेखारणु मुंहिंजे ख़्याल में त को एॾो फ़ाइदेमंद न रहंदो, तो जेतिरो मां डिटेल में एक्सप्लेन थी कयां या सम्झायां थी। उनखां अलावा अलाए कंहिं पुछो, सॉरी मां नालो विसरी वई आहियां, मां सवाल त लिखी वरितो। तारिक जे बारे में कंहिं पुछो त उहो किथे रहंदो आहे। तारिक मुंहिंजो नंढो पुटु आहे, उहो रहंदो आहे हिते ई कराची में ऐं मेन सिटी में। छो त असां बिल्कुलु तक़रीबन शहर खां ॿाहिरि ई था रहूं, त हितां हुनखे ऐं हुनजी वाइफ खे पंहिंजी जॉब ते वेंदे सुबुह जो ॾाढो टाइम पियो लॻे, कॾहिं टाइम सां पुॼी सघनि न पुॼी सघनि, ऐं वापसी में त तमामु घणी देरि पई थिए उन्हनि खे घर ईंदे ईंदे। ऐं उनखां अलावा ख़र्चु अलॻि ऐं ख्वारी अलॻि, तंहिंजे करे उहे शिफ्ट थी विया आहिनि पंहिंजे ऑफिसिस जे वेझो हुननि वञी घर वरितो आहे। ठीकु आहे। सो हिते ई रहंदा आहिनि माशाअल्लाह सां। सलाम दुआ, ॻाल्हाइणु ॿोल्हाइणु, कमुकार जो सिलसिलो असांजो जारी हूंदो आहे। उनखां सवाइ इहो बि पुछियो वियो त यूट्यूब जी मूंखे इनकम थींदी आहे। मां इहो पहिरियों बि डिस्कस कयो आहे। ॿी ॻाल्हि त इहा शइ मां तव्हांखे न लिकाईंदमि, मुंहिंजी इनकम थींदी आहे या न थींदी आहे, इहो सभु मूंखे तव्हां सां शेयर करणो ज़रूरी आहे। छो त इनकम थिए थी बि तव्हांजे करे, नथी थिए बि तव्हांजे करे। ठीकु आहे न। छो त व्यूअर्स जेके आहिनि उहे हिकिड़ो ज़रियो आहिनि असांजी इनकम जो। जेको जेतिरियूं घणियूं टाइम्स वीडियो ॾिसंदो ओतिरो असांजो जेको रेवेन्यू आहे, ओतिरा जेके पैसा आहिनि ठहंदा आहिनि। पर हाणे मसइलो इहो आहे त असां वटि पाकिस्तान में तमामु घटि पेमेंट थी थिए यूट्यूब जे तरफ़ां। यकीन कयो त मुंहिंजे चैनल मोनेटाइज़ थियो लास्ट ईयर जुलाई में। लास्ट ईयर जुलाई खां हिन साल सेप्टेम्बर आहे, मां सिर्फ़ु हिकु दफ़ो हिकिड़ी पेमेंट आई आहे 16-17 हज़ार जी। उनखां पोइ बसि पोइ हींअर बि कुझु डॉलर जमा थियल आहिनि, पर जेसिताईं उहे $100 न थींदा त उहे असांखे न ॾींदा, तेसिताईं न निकिरी सघंदा आहिनि। पोइ 100+ थी वेंदा आहिनि त पोइ असांजे अकाउंट में मोकिलींदा। सो इहो आसिरो ईअं ई उबतो आहे, हिन जो को आसिरो घणो करण जी ज़रूरत न आहे। कोई ईअं सम्झे त मां सभु कम छॾे यूट्यूब चैनल खोलियां त बसि मिंट में मां अमीर थी वेंदुमि, अहिड़ो कुझु बि न आहे। तव्हां साइड में ई कमु कयो, पैसा अची विया त वाह वाह, ख़ुशी जी ॻाल्हि आहे, हर कंहिंखे था खपनि। पर नथा अचनि त तव्हांजो जेको टैलेंट आहे, जेके सलाहियतूं आहिनि तव्हां वटि, जेको अलाह जो ॾिनो आहे, उन मां अलाह जी मख़लूक जे फ़ाइदे लाइ कमु कयो। भला मशहूरु बि थी वेंदव, या मूं वांगुरु तव्हांखे बि के सुठा व्यूअर्स मिली वञनि, दोस्ती थी वञे, तव्हांजा तालुकात ठही वञनि, तव्हांखे इज़त थी मिले, त सुठी ॻाल्हि आहे न। सो इहो बि हिकिड़ो तरीक़ो आहे। सो इनकम काई ख़ासि न आहे हिन महिल ताईं, ईअं न आहे त। ऐं मतिलबु अहिड़ा बि असांजे मुल्क में चैनल्स आहिनि जेके हर महीने लखे खणनि था। पोइ डिपेंड थो करे त उन्हनि जा व्यूअर्स केतिरा आहिनि, उन्हनि खे केतिरा माण्हू ॾिसनि था, ड्यूरेशन केतिरो आहे हुननि जी वीडियोज़ जे ॾिसण जो या दुनिया खां ॿाहिरि। ऐं असांखे जीअं पाकिस्तान आहे, इंडिया आहे, बांग्लादेश आहे, इन्हनि मुल्कनि मां अगरि केरु ॾिसे थो न असांजी वीडियोज़, त उन ते एॾा पैसा नथा मिलनि। पर जेकॾहिं ॿाहिरिनि मुल्कनि जो को घणो हूंदो असांजो ॾिसण वारो, यूरोप मां, अमरीका मां, अहिड़नि मुल्कनि मां, त उन ते असांखे पैसा वधीक मिलंदा। पर हाणे मां त सिंधीअ में थी ठाहियां वीडियोज़, त मूंखे केरु ॾिसंदो दुनिया भर मां? मुंहिंजा या त सिंध जा सिंधी ॾिसंदा, या हिंद जा सिंधी ॾिसंदा, या वरी पोइ जेके सिंधी दुनिया में किथे हूंदा एका दुका उहे ॾिसंदा। ठीकु आहे न। सो इन करे मूंखे हिन महिल ताईं हिकु दफ़ो कुझु पैसा मिली चुका आहिनि, उनखां पोइ वरी अला हाफ़िज़ आहे हिन महिल ताईं। ठीकु आहे। ऐं उनखां पोइ सैयद मीर पुछो मुंहिंजी तालीम, हालांकि इन जो मां जवाबु ॾेई बि चुकी आहियां। मुंहिंजी तालीम आहे, मां मास्टर्स कई आहे सिंधी अदब में, सिंधी लिटरेचर में, ऐं पढ़ी करे कई आहे। ठीकु आहे। उनखां अलावा मां BEd कई आहे, जेको प्रोफेशनल टीचर्स जो जी डिग्री आहे। सो अल्हम्दुलिल्लाह मां ख़ुशि आहियां। जेको बि पढ़ियो आहे मां पंहिंजी महिनत सां पढ़ियो आहे, ऐं जेको पढ़ियो आहे उहो मूंखे ख़बर आहे त छा पढ़ियो आहे। ठीकु आहे। उनखां सवाइ कोमल कुझु सवाल कया आहिनि, आहे त थोरो इन्हनि जो जवाबु ॾियणु मुश्किल, पर हर शइ पॉसिबल आहे। पुछो त आलस खे कीअं ख़तमु कजे, पॉज़िटिव कीअं रहिजे। सो सुस्ती ख़तमु करणु असांजे पंहिंजे हथ में आहे। ॾिसो,
त असांजे लाइ जेतिरो ॿाहिरियों माहौल अहमियत थो रखे न, ॿाहिरी सपोर्ट असांजे लाइ जेतिरी अहमियत थी रखे, ओतिरी असांजी पंहिंजी अंदरी सपोर्ट असांजे लाइ इम्पॉर्टेंट आहे। असां पाण केतिरा अंदर मां केतिरो पॉज़िटिव आहियूं, असां पाण अंदर मां केतिरो सोचियूं था, पाण असां इन कंडीशन्स मां निकिरण जी केतिरी कोशिशि था कयूं। पंहिंजे ज़हन खे इहो तयारु रखो, फीड कयो त असांखे नेगेटिव ना ई सोचणो, या नेगेटिव इंसान आहियूं, ॾुख थींदो आहे, तकलीफ़ ईंदी आहे, पर उनखे पंहिंजे मथां तारी न कजे। ठीकु आहे, हिकु त ईअं पॉज़िटिव रही थो सघिजे। पाण खां घटि वारनि खे ॾिसो, जेके तव्हां खां वधीक तकलीफ़ में आहिनि, उन्हनि खे ॾिसो त तव्हांखे अंदाज़ो थींदो त तव्हां वरी बि बहितर हालत में आहियो। ईअं तव्हांखे पॉज़िटिव सोचण जी कुझु गुंजाइश हूंदी। उनखां अलावा सुस्ती आहे जेका, आरसा पुॼे नथो, त इहो जेसिताईं तव्हां अंदरां पाण खे पाण न चेंज कंदव, पाण खे पाण न तव्हां तयारु कंदव एक्टिव रहण जे लाइ, ॿियो ॿाहिरां कोई बि तव्हांखे तयारु न कंदो। कोई तव्हांजो फैमिली मेंबर, कोई तव्हांजो फ्रेंड, कोई तव्हांजो ॼाण सुञाण वारो तव्हांखे इन शइ जे लाइ राज़ी नथो करे सघे त तव्हां पंहिंजी सुस्ती छॾियो। इहो तव्हांजे पाण ते डिपेंड थो करे। टाइम जो क़दुरु कयो। मां इहो बार बार इहा ॻाल्हि कई आहे त टाइम छा आहे, टाइम ज़िंदगी आहे। असांजी ज़िंदगी जेका आहे उहा हिकिड़ो फिक्स्ड टाइम पीरियड आहे न, भई एतिरा साल, एतिरा महीना, एतिरा हफ़्ता, ॾींहं, कलाक, मिंट, पोइ जॾहिं उहो टाइम ख़तमु थींदो, ज़िंदगी ख़तमु ऑटोमेटिकली। सो जॾहिं असां हिकु ॾींहुं था ज़ियान कयूं को सुस्तीअ में, त असां ज़िंदगीअ जो हिकु ॾींहुं ज़ियान कयोसीं। ठीकु आहे, अगरि को थोरो टाइम था ज़ाया कयूं त असां उहो ज़िंदगीअ जो हिसो ज़ाया कयोसीं। इहो सिर्फ़ु सोचो त ज़िंदगी असांखे हिकु दफ़ो मिली आहे, बार बार न मिलंदी, उनखे ज़ियान न आहे करिणो। इहो सोचींदव त तव्हां सुस्ती न कंदव। ठीकु आहे। ॿियो कोमल पुछे थी त ॾुखिया वक़्त हूंदा आहिनि, कि डिफ़िकल्ट टाइम्स हूंदा आहिनि, सिचुएशन्स हूंदियूं आहिनि, उन मां कीअं निकिरिजे। त ॻाल्हि इहा ई आहे त पॉज़िटिव सोच रखी निकिरी थी सघिजे। जेकॾहिं असां मिसाल जे तौर ते फ़र्ज़ु कयो घर में को झेड़ो थो थिए ऐं उनजो जवाबु तव्हां झेड़े सां था ॾियो, त उहो त वधी वेंदो। बहितर आहे चुप कजे, दरगुज़र कजे, हलियो वञे हेॾां होॾां। भला कंहिंजे बुरो भलो चवण सां तव्हांखे वक़्ती तरह ॿुधण में ख़राबु थो लॻे, बाक़ी तव्हांजी ज़िंदगीअ ते कोई असरु नथो पए। तंहिंजे करे उनखे टारियो। सो ॻाल्हि इहा ई आहे त पंहिंजे हिमत सां, हौसले सां, पॉज़िटिव थिंकिंग सां इन्हनि ॾुखियनि वक़्तनि खे टारे सघिजे थो। ॿियो इहो आहे त ॿार आहिनि घर में, ज़िमेदारी नथा खणनि, त उहे ॿार ज़िमेदारी ईअं न खणंदा त अचानक तव्हां हिकिड़े ॾींहुं उथो ऐं उन्हनि खे चओ त हे तव्हांजा कम आहिनि, तव्हां कयो, न कंदा। इहा तरबियत, इहा ट्रेनिंग नंढे हूंदे खां ॾियणी पवंदी आहे ॿार खे। बिल्कुलु 2-2.5 सालनि जे ॿार खां तव्हां उन ते ज़िमेदारी विझणु शुरू कंदा आहियो, तॾहिं उहे ॿार वॾे थी करे उहो ज़िमेदारियूं निभाईंदा आहिनि। बाक़ी जॾहिं नंढे हूंदे तव्हां उन्हनि खे कुझु न चयो, उहे रेस्ट कंदा रहिया, लापरवाहियूं कंदा रहिया, सभु कमु उन्हनि जो माउ कंदी रही आहे, घर जूं वॾियूं कंदियूं रहियूं, ऐं वॾा थी विया, अचानक हाणे तव्हां उन्हनि खे चवंदो तव्हां वॾा थी विया, ज़िमेदारी खणो, न खणंदा। सो बहितर इहो ई आहे त जिन जा नंढा ॿार आहिनि, उहे नंढड़े हूंदे खां ई उन्हनि खे कुझु ज़िमेदारियूं ॾियनि घर जूं। जीअं पंहिंजा टॉइज़ मेड़े रखो, पंहिंजा जूता पंहिंजी जाइ ते रखो, हे ॿेरा कपिड़ा रखी अचो, कमिरो ठीकु कयो, या पंहिंजा बुक्स ठाहे रखो, पंहिंजो बैग पैक कयो, खाइनि त पंहिंजा थाम टेबल तां खणी किचन में रखी अचनि। अहिड़े क़िस्म जा कम जेके उमिरि जे हिसाब सां, जंहिं ॿार खे जेको सूट करे उन हिसाब सां। छो त हिकदमि तव्हां उन्हनि में कोई चेंज नथा आणे सघो, हिकदमि तव्हां उन्हनि खे नथा चई सघो त हाणे तूं वॾो आहे, हाणे तुंहिंजी हीअ ज़िमेदारी आहे। बाक़ी मर्द हुजे, औरत हुजे, पुटु हुजे, धीअ हुजे, उन्हनि खे हिकु जेतिरो ई ज़िमेदारियूं ॾियो। ईअं न त छोकिरी आहे त सॼे घर जो कमु करे, बाक़ी छोकिरो आहे त पुटु तूं आसमान तां लथो आहे वेही रहो, ईअं कोन्हे। इंसान आहे, उनखे हिकिड़ो पॉज़िटिव एक्टिव मुआशिरे जो हिकिड़ो बहितर हिसो करे पालिजे। सो इहे कुझु सुवाल हुया तव्हांजा, जिन जा मूंखे लॻो त एॾी डिटेल में जवाब मां लिखी कोन थी सघां, तंहिंजे करे बहितर आहे त मां वीडियो ठाहे उन में जवाबु ॾियां। सो आईंदा बि तव्हांजा जेके अहिड़े क़िस्म जा सुवाल हूंदा, जिन जो जवाबु तफ़सील में ॾियणो हूंदो, त मां उहे वीडियो ठाहे उन में जवाबु ॾींदमि। सो मूंखे उमेदु आहे त तव्हां मुंहिंजे इन जवाबनि खां मुतमइन थिया हूंदव कंहिं हद ताईं। ऐं आईंदा कुझु पुछिणो हुजे त तव्हां बिल्कुलु सुवाल करे सघो था। मां कुझु सुवाल जमा करे वरी उन्हनि जी वीडियो ठाहे वठंदमि। सो जेसिताईं ॿी क्वेश्चन आंसर जी वीडियो अचे, तेसिताईं अलाह ख़ुशि हुजो।